हाँ ए तो रामू जो भाप है गामू उन्या रामू के चाहिए तुझे भाग के गामू के मारे वाला करो पड़ोसी के मारो थे अलाय गामू बजा भाग का तेरा गामू गामू मुझे भाग छाछुआ गामू मतलब भी छाछुआ गामू छाछुआ तेरुया सरदार बारे हां दुकान गाड़ी शब्द बाज पकोड़ा से कचो छरे में पकड़ी गाड़ी से दुकान जादी हां खत्म तुला सुखन जाएगा न छंद माने उद्धार के तू हर एक जुल्म जो हिसाब उद्धार का मैं तुम गए गए ना तू मत न जान तो मां माल केर चारी लोड़े माल ते भूख मरे तो चंद्रा गुरु ओ गुरु ओ तो मजंद थी वया बकरियों चार वनी यार बकरियों भूख मरी हूं गुरु ये दा अरे बकरियों भूख मरी हूं तो वनी बकरियों चार या माके जमीन ते कमा व냐 मा काथे बिठियान ढंग में छड़े आयो को जानवर न खणी वञन बकरियन के वञन जो सार संभाल रहे न वनी अन वञन वारी कर त काथे को जानवर न खणी वञन मां वञा जो जमीन ते ठीक आ दा वञा सुमल नंदी दा जरा बकरियों चार वांदा असा तपी या सजा बिना या मच्छी जो पानी छुटे तो कया चामा अस्सलाम वालेकुम नीमा वालेकुम सलाम किसको खैर नीमा दे आल वाल फडेरो कमाल खान या फडेरो कमाल खान जो माल काथा बाता जे बुधाई दे माके ठीक आ तुझो कम थींदो कया तो कोशिश कने कने बस अज जा सुबाने कंदम कोशिश आ गोलू अच्छा आता ची वनी के भी बुधाई दे वो भी हां उनी जी भी कंदम ठीक आ सही आ हलामा सही आ बस तो रठा मरसा अले रे बधा दे जो तो जंप करे मगरा तो जे मुर्से बडे रा गज्जी करे जुल्म सा कने अच्छा दे अरे वनेरो दा होत मारो मारो घणारी तुम बस के जरा सा करे कमी कर भाणू असा मारे हाथ छोड़े बनेरो जुल्म तो कर तू खबर नहीं ले मेरा हैं मत पर थी आता है तेरा मानन सा गज्जी करे वडेरा सा मानू था मारियो गुल्लू इना मोटियो हका दे यो चंद्रो हिन को छा पुछाया गूंगे गो अरे वना नि गोल्या से वनी यार महली रामू जीली मां ए वडेरे जो माल कच्चे में बिठो हो कच्चे में बिठो आज सी आयो है हां ठीक है मैं रामू के चवंद बुधाने पोवरी शक्ति साथी का आता और मार के सौदा खबर ताले काले ताचो ता खबर रे मानो नहीं जा अरे हीरा रे बड़े रे मार हाथ मत हेल दे हाथ मत बता दे ठीक है अरे ये मां जो पहले कम ना आया था अरे दादा दुखा थी अरे मार हाथ छोड़े मत बस तो हम बचा दे ले थोड़ा बाबा दो
हली अचो मार जो कजो हली अचो हलो राजकुमार खान जुलम थियो अचो अनारन कौ माल पुटे खसे आन धाड़ेले केड़ा गामू गामू जी एडी बचल जो रईस कमाल खान जे माल के हत्तलान घाट सरदार साहब दिसो कारेवान का है माल के सैया अच्छा बता कया तो मां बीएसपी ने फोन हेलो अस्सलाम वालेकुम हाँ मैं बहुत सारा हुक्म क्यों बा जो मैं हूँ का है बहुत सारा वाली के क्या तो आज मैं हूँ अरे ये रामू है गामू असा जो धण के क्यों तो ना सारे गार्डन के धक्कड़ी करे बुरे वान में हूँ तो अच्छा था जो मिलता है भाई मेरा सही तो आशा नहीं है बता बता एक्शन क्यों था ठीक है एक्शन क्यों वरना ता जो ट्रांसफर करो मैं तो असां बेवफाओ वफादार मिल गई असां बेवफाओ वफादार मिल गई खुशियों खोड़ तोखे सचो प्यार मिल गई खुशियों खोड़ तोखे सचो प्यार मिल गई कढई ऐब मुंहिंजा असां त बुराऊं असीं ॾोही तुंहिंजा कढई ऐब मुंहिंजा असां त बुराऊं असीं ॾोही तुंहिंजा असां खां सुरीलो भलो यार मिल गई असां खां सुरीलो भलो यार मिल गई खुशियूं खोड़ तोखे सचो प्यार मिल गई खुशियूं खोड़ तोखे सचो प्यार मिल गई मारे दे सुरीलो कोई जीवन साथी कंदा से दुआऊं दई रबो हयाती मारे दे सुरीलो कोई जीवन साथी असांजी दुआ ते जोड़ीदार मिल गई असांजी दुआ ते जोड़ीदार मिल गई खुशियूं खोड़ तोखे सचो प्यार मिल गई खुशियूं खोड़ तोखे सचो प्यार मिल गई जो छॾे वञो भले तूं कजा ख्याल
पंहिंजो अथई दुआगु तुंहिंजो छॾे वञो भले तूं कजा ख़्याल पंहिंजो वॾे मान वारो मन ठार मिलंदई वॾे मान वारो मन ठार मिलंदई ख़ुशियूं खोड़ तोखे सचो प्यार मिलंदई ख़ुशियूं खोड़ तोखे सचो प्यार मिलंदई असां बेवफाऊं वफ़ादार मिलंदई असां बेवफाऊं वफ़ादार मिलंदई ख़ुशियूं खोड़ तोखे सचो प्यार मिलंदई ख़ुशियूं खोड़ तोखे सचो प्यार निभागी चोरी मोह चौथी लिकाय मोह ॻाल्हाइनि मासां छाजे करे चौथी लिकाय मोह छाजे करे बाक़ी मूंखे घुरायो थी छो नथी ॻाल्हाइनि मासां रामू अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम लीमा वॾेरो बिठो पके रस्ते जी वट सां जेको तो चयो काथे बिठो पके रस्ते जी वट सां ॾिसी तो रानी मां वॾेरे खे सही आहे पोइ सही आहे हलाने जेको हालत इनके मार दा देऊं अॼु हालत ॼऊं साजी सटको ॾाढो मुर्सा हिकिड़ो वेर संभाल जी छा तो करे घणा ॾींहं मस्ती तो बि कई आहे विरदा मूंसां हा ॿार न आहियूं करतो मां छा सम्झो छा तो तूं खणदा भेज तूं जो असां बियो तव्हांखे बि ॾेखारियां थो मां बियो ओरे घणा ॾींहं मस्ती कई आहे तू भी खड़ा नहीं मस्ती कई आज खबर पहुंची तुझी मुझे एक खबर है घणा ॾींहं सौ आहिनि हाणे पियो आहे न धरती में कंहिं मजे यार काबू ते धक्का आई रे अरे भञण कोन्हे छा अरे रात घणनि ई ॿारनि सां जनम कयो आहे हाणे तोखे सबक 27 पढ़ाईंदासीं हाणे असां गोरनि में हली हलूं बस हाणे अचो हलूं हली अचो रामू पुलिस कच्चे में लथी आता जी कढोनी सा करे वरे रह जाई मानू आहिनि हलो हली अचो दामू तू हिनसा भी वडेरे अमानु पुलिस अचे थी मां उनसा मौत हो जा आखिरी में इनके छूट करे छॾ जाए ठीक है सही आहे
रत गुलू के मां मारी दो मैं आज तो के संता न छड़ीदम मांजा संदगी के हाथ काट हुब्दार हथियार फिटी कर नत गुलू के मां मारी दो मैं हथियार फिटी कर उद्धार इनके गोलियां मांगे चले तू गुलू हर हाल में तो के बचाइणो आज हथियार फिटी कर भाई गाल बुझो जी सर तू हिन साइड पे बन ऐं तव्हां हिन साइड पे जी सर भैया मां वरी पोयां ॾिस जी नी गोला इतनी अची हिन ते मुक़ाबलो करणो आहे हलो पंचायती नवे सिपाही सर आते ही थी नहीं जाए इते ही बैठो है ना वहीं पुट है वहीं अज सिपाही सर लड़ाई ही बिठुआ नहीं जाने सिपाही सन्ना अच्छा मत कर अच्छा रेट कर पिटी इतने भी रमजान का सूबेदार है भी घना दी मस्ती कई रे तय भी रमजान पैर संभाल हेलो तो खत्म थी हो अच्छी है तो दम तो सूबेदार हथों खाली मिले हां हथी खाली मुठा वेण तो चाही या भी तुजी दिल जी ख्वाहिश पूरी थो कयां माने मर्स माण्हू भी आहिनि न असां जे हिन देश में हली आज इहा भी तुझी दिल जी ख्वाहिश पूरी थो कयां असां जे हिन देह में तोखे भी मां ॾिसी थो रहां रे तू ही पाण खे पटे थो अॼु ख़बर पवंदी तुंहिंजी ऐं मुंहिंजी ये खबर है मजो आयो देह में बस शुरू तो हाणे थियो अञा रे हिन ॾेह में अज़ाब करे छॾियो हुयो
हींअर तव्हां सभिनी धड़ियुनि खे ख़तमु कयासीं त तमामु सुख जो साह खणंदी मरण लाइ तयारु थी वञे। अॼु खां पोइ हिन असांजे पूरी अवाम जे लाइ इहा ख़ुशख़बरी आहे, सभिनी धाड़ेलनि जो ख़ात्मो थी वियो आहे ऐं अवाम हींअर सुख जो साह खणंदी असांजे हिन ॾेह में। तेरे शहर प्यारा वल कौन वलसा तू हाथ पराए पे जाई सरसा। तेरे शहर प्यारा वल कौन वलसा